सतनाम सत श्री एक ओंकार सतनाम करतार निर्वाण निरकार अजूनी सेवं गुर प्रसाद जप आद सत जुगाद सत है भी सच नानक होसी सतनाम सत श्री जन लागा रे कहना जन लागा हरे कहना तसकी आसना बिरथी जाए ओ तसकी आसना बिरथी जाए सेवक को सेवा बन सेवक को सेवा बन हुक्म बूझ परम पद पाई ओ हुक्म बूझ परम पद पाई इसके ऊपर नाही विचारो पर नाही विचारो ऊपर नहीं विचारो जाके मन बसिया निरंकार जाके मन बसिया निरंकार बंधन तोर भय निर्वैरो अनदन पूजे गुर के पैरो अनदन पूजे गुर के पैरो लोक सुखिए परलोक सुहेले लोक सुखिए परलोक सुहेले नानक हरे प्रभु आप नानक हरे प्रभु आप सुखमणि सुखमृत प्रभु नाम
मने सुखम सतनाम सत श्री नानियां दे तानियां दे श्री राम बेली परलोक जो कुछ भाव हुजण घुर्जे असांजे वर्तमान असांजो हलंदड़ वक्त में जेकी सोचींदासीं जेकी कंदासीं राम सोच में इन प्रभु जी माया में गुण दोषमयी गुण अवगुणन सां मिश्रता माया भूलनामो आहे संसार धोखो आहे वरी वरी अचण जे लाइ सुठो कंदो त बि वरी ईंदो खोटो कंदो त बि वरी ईंदो सिर्फ़ु फल सुठे जो सुख थींदो सुख वरी भोगन में लॻाए दुख ॾींदुसि राम दुख मन में घबराए विझेसि थो ॾुखियाई थी पएसि सोचो करण तो तुझे हथ में है पर फल कड़ी मिलदो और मिली अवसर आंदो राम परलोक हिते इहो ई लफ़्ज़ विझे तरफड़ो घटि बि कोन थींदो असांजो आईंदो जेकी बोयो हूंदो उहो बणबो जैसा बीजे सो लुणे जो खटे सो खाए श्री राम कर्मा संदड़ा खेत सुख भी असांजी चाहींदो कोन आयो आहे आयो त को बुरो भलो पुण्य थियल आहे दुख भी अची वियो आहे परमात्मा असांजो दुश्मन कोन हो कोई असांजो अहिड़ो कयल आहे जंहिंजे करे दुख अची वियो आहे पर जीवन जे भोगण लाइ तयारु न आहे तयारु त सावधान थिए न त मां अहिड़ो कर्म न कयां दुख ॾिसी बि हिनखे भउ नथो थिए राम हे साहब सचा हेॾा दयाल काथे भारत में अहिड़ा मत मज़हब आहिनि श्री राम जेको आम प्रचलित ज्ञान हले तो मायूं कनि थियूं पापी न सलाहियो पाण खे राम अरे अहंकार वधण जा तरीक़ा साहिब निम्रता पहिरियों ॾेखारनि था तूं पापी भाईंदे न पाण खे त पुण्य आत्मा बणजण जी तोखे उत्कंठा पैदा काथों थींदी तूं पाण का धर्मी न भाईंदे धर्मात्मा काथों बणबे सब तोखे चवंदा धर्मात्मा न आहे न धर्मात्मा तूं न हुजण खां पोइ बि तूं धर्मी नथो सम्झे पाण खे संसार समस्याउनि जो घर आहे तोखे समस्या महसूस ई न थींदी समाधान काथों ढूंढींदे तोखे हे अज्ञानमयी औजार चित तम अंधारो व्याभान संसार जेके संत चवंदा तोखे लॻे ई नथो त रोशनी जी कट काथे पवंदी राम संत बिन करन समझाईंदा जंहिंजो परिणाम दुख थिए मन चिंतित थिए शोक में रहे भव में रहे समझ तुंहिंजी थ्योरी ग़लति आहिनि अधर्मी आहिनि तुंहिंजो मन पूरो भले जे लाइ सुख मिलियो आहे पर मन में शांति आहे तृप्ति आहे संतुष्टि आहे
आनंद आ तोखे धर्म जे थेड़ी का मिलियल आहे जंहिंजो परिणाम तोखे इहो मिले थो। तूं हाणे मन में अवगुणो ठाहे ठीक सां सूक्ष्मता सां ॾिस केॾो मन विचलित थिए थो। उते ई गुण जो हिकु मन में उथार केॾे मन खे संतुष्टि मिले थी। राम श्री राम। साहिब खे उहो ज्ञान ॾियनि था जंहिंमें तुंहिंजो लोक सुखी थिए। बस लोक सुखी थियो त परलोक पाणे सुधरी वेंदो। प्रभु कृपा करे असां घुरिजाऊं थियूं। ॿियो असां अलॻि काथे आहियूं। प्रभु जो जीव आहे जेको अंदरि वेठो आहे। प्रभु ई चाहियो पिए असांखे बूंद मोहे माण्हू बणायो अथई, पर असां पाण खे नालो समझी करके शरीर समझी करे पाण खे अलॻि कई वेठा आहियूं। पाण खे भाए वेठा आहियूं मां हे कयां थो मां हे कयां थो, तॾहिं दुखी सुखी आहियूं। न त दुख सुख ॿई कोन ठहियल आहे। असांजे वेदांत जो माना ज्ञान जो पहिरियों श्लोक आहे दुखद मिथ्या भावना। जॾहिं जीव खे दुख अचे थो तॾहिं चवंदो अड़े हे संसार त इहो ईअं ई आहे, कूड़ो आहे। छो जो दुख जो कोई साथी कोन्हे। दुख ने जीव खे भोगे रहणो पवंदो पंहिंजो। श्री राम। संसार मिथ्या थो भाषे, मिथ्या माना अजायो और सुखद भावना सत्य। सुख में यह भावना तो से सत्ता ये सब मुंहिंजा आहिनि मुंहिंजे लाइ आहिनि सब पदार्थ है माण्हू। तेन संत चवंदा ज्ञान भावना कर्म कर। जान रख, जान जी दृष्टि सां कम कर। निश्चय सकल न सत्य, निश्चय करके ॿई सत्य न आहिनि, न दुख आहे न सुख आहे। तुंहिंजी भास ते दुख ऐं सुख। संतन दुखी हूंदे बि पाण खे दुखी भायूं न, जो न दुख में दुख नहीं माने। राम। असां सुखी हूंदे ई सचाई सां कसम खणाए पुछ केतिरो सुखी आहियूं। मन में कंहिंजे लाइ द्वेष आहे, ईर्खा आहे, चिंता आहे, भव आहे, काथां सुखी आहियूं। 15 खां मथे मानसिक रोगी मिलंदा संसार जा। श्री राम। सबका बके बात वाह वगैरह करे जवाब सबका बके बात पर तात कहीं जे तन। सबका बके बात तात कहीं जे तन तन में ॿुधड़ियूं सुधड़ियूं ॻाल्हियूं ॿुधड़ियूं सुधड़ियूं ॻाल्हियूं लवंदा वतन लात ज़ाहिर थींदी ज़ात रहणी मां रोहड़ चढ़े। राम। तुंहिंजे शरीर जी प्रक्रिया में समझ में अचे थो तुंहिंजी मानसिकता छा आहे। साहिब सुन रस्तो हिन सत्संग में चवनि था लोक पर लोक कीअं सहुलो थिए और प्रभु मिली वञे। प्रभु मिलण मां हमेशह तव्हां ॿुधायो आहे शांति। प्रभु मिलण माना मन जी शांति आनंद। जन लागा हरे कयो जन जो मन हरि हिक सां लॻो। श्री राम। जाथे नाम रहंदो उते मान न रहंदो। ये अगर असां पक समझी थींदो जंहिंखे बि मान जी इच्छा आहे उनजी बुद्धि बंदि थी वई। राम हरि हरि बस मन अमन थी वञे। नाम माना जाते मन न रहे सिर्फ नाम रहे। मन में छा छा न फैला जेके भी विकार ईर्खाऊं छा छा ना है मन में सजो संसार है जेको भी आहे सजो मन में आहे। राम मन जीते जग जीत। मन को गुरमुख सां पार थियण सिखूं शांति पाए रहनी आहे। कम तो ॿाहिरियों कंहिं भी ज़रूरी कामना या वासना है
राम वो करण सां पूरो थींदो, चाहिण सां न थींदो। त जेको करणो उनखे चवणो ई छा जो, मन में आयो तूं कर न, बस मन संकल्प ॾिनो, वो केतिरो टाइम वठंदो तूं शरीर सां पूरो कर। बाक़ी जेको वक़फ़ो आहे विच में त चिंतन प्रभु जो हले पियो, मन खाली रखो। मन को पार न वेंदासीं, शांति न पाए सघंदासीं। जनमन में इहा ॻाल्हि यादि रखी छॾियो। घुर्ज आहे त उनखे ठपो लॻंदो, न आहे त ठीकु आहे, मन को पार वञो बस। प्रभु कृपा करे जंहिं दर ते वेठा आहियूं, जंहिं सखी ते सदाई शांति स्वरूप आहिनि, तॾहिं अचनि था। हे सभिनि जो प्रकाश आहे। हे प्रभु उन वटि जनम ॾिवायो आहे मुंहिंजे मन में, त न को भॼन हलंदो आहे, न संसार हलंदो आहे, जीअं मुर्दे बराबरि आहे। बसि कुझु ठाहिणो ई न आहे, छा संसार आहे, छा ठाहिणो आहे। उसकी आस न बिरसी जाए, उनजे मन में कॾहिं बि संकल्प हुंदो उहो ॿिए जे भले लाइ उथंदो, उनजी कुझु वजह न थींदी। हुनजे बिना घुर्ज खां, जिसको कछु न चाहिए वो शान के शाह, उन वटि सभु कुझु अचे। तुंहिंजे चाहींदे छॾो कुझु कुझु अचे, पर हुन वटि सभु कुझु अचंदा जंहिंखे चाह कान्हे। कंहिं बि बेमिसाल ॾियण जी ज़रूरत कान्हे, सभु कुझु ज़ाहिर पियो आहे। बस तूं शेवक आहीं, जेके न पृथ्वी जा आहियूं असां शेवक आहियूं, कंहिंजा प्रभु जा। ऐं प्रभु रूप संसार आहे, असां हिक ॿिए जी शेवा कयूं, असां हिक ॿिए जे कम अचूं, हिक ॿिए खे सुख पहुचाऊं, हिक ॿिए जे दुख जा भाईवार थियूं, हिक ॿिए खे आथत ॿधायूं। राम शेवक को शेवा बने आई, शेवक खे शेवा ई बणिजी आई आहे। कहिड़ी हुकुम बूझ, इहो हुकुम आहे। राम जिन इहो सम्झी करे कयो आहे, असांजे सचे साईं, असांजे साईं कंवरराम साहिब, असांजे बाबा साईं परम पद पाई, परम पद पायो आहे। न बि कंहिंखे चइजे परम पद, इहो वॾो पद पायो आहे, जिते वज़ीर बि झुकी विया, बादशाह बि झुकी विया, हेठि खां मथे ताईं सभिनि जो भलो चाहिनि। श्री राम हुकुम बूझ परम पद पाए। सुखमनी साहिब जो मूल तत्व तुक जेका असां गुटिया साहिब लिखाए छॾी आहे दरबार साहिब जे मथां, इससे ऊपर नहीं विचार, इससे ऊपर मूंखे चवणो थो पए, भलो बुरो संत ॿई ॿुधाईंदा आहिनि, छल ॿियो कोई ईअं न बणिजे। दरबार साहिब खां कंवरराम दरबार खां रक्षित चढ़िया नारूमलो मां अचनि पिया, हिते अचे पिया पहुचाइण। रक्षे में तुक चए थो, साईं इससे ऊपर नहीं विचार, जाके मन बसिया निरंकार। इन खां मथे कोई वीचार कोन्हे, जंहिंजे मन में निरंकार वसियो। राम माग में जेका चए में सबका पके बाद तात कहीं जे तन में, पर जान आश्रम ते घुरे छा पियो, दया कयो मुंहिंजे देही अमर थे। छा छा बि चए, दया कयो देही अमर थे। भाई नारूमल देही कंहिंजी अमर थी आहे, तूं गुरमुख थी करे घुरे छा थो थियो। तुंहिंजे चवण सां मां अहिड़ो ॿार न आहियां, तोखे सवाल पुछ, जीअं तूं चए मां तीअं चवंदुमि। ग़लति ग़लति चवंदुमि, बसि दया कयो। ग़लति थो सोचे मां झटको ॾींदुमि, चमाट खणंदुमि। बेचारे सभिनी खे ख़बर आहे, ॾाढो लोड़े मरी वियो। ग़लति, तूं देही अमर चओ, तूं कर्म कर, तुंहिंजो नालो अमर रहे। देही अमर कीअं थींदी आहे? बेवकूफ़ी थो करे मूंखे चवां तूं दया कर देही अमर थे। चए छा थो, उनजी तुक अची वई, सांगे सां ख़्यालु अची वियो। मां कुटिया सां वेठो आहियां, मूंखे चए बसि साईं वेनती मुंहिंजी क़बूल कयो। सियारो आयो, कोट सिपाही ॼाणा। मां चयो मूंखे हिकिड़ो आहे, कोई ज़रूरत न आहे। साईं मुंहिंजा, मां चयो बिल्कुलु न।
उतो छो 12 कृष्ण लाल में ॾिसण खे 2000 ॾिने सही आहे कोट 19 में यासी जी ॻाल्हि आहे असां क्या हुजे ईअं बस साल बीटी साईं में सुठो ठही वेंदो हुनखे 2000 ॾेई वियो चई जेके वणियो भला पोइ धर्मार्थ हलाइजो इहा बीटी कोट बि सिबाए ॾेई वियो बीटी साईं जे मुंहिंजे त्याग 2000 आंदा न उहो 2000 मां कहिड़े अंश में लॻाईंदो समझो था छा था लिखनि ॿाहिरि बोर्ड ते छा लिखियो पिया तूं मायाधारनि जी शेवा में गॾु लॻंदई इहे तुंहिंजे मथां चढ़ी ईंदा तूं मुंहिंजो गुलाम बणजण तयारु न आहे माफ़ रखजांइ मां हे त सत्संग करे तुंहिंजी मर्ज़ी आहे खणे न खणे हा तूं असां गुलाम बणण न तूं धन में मूंखे जो धर्मार्थ हलायो छा मुंहिंजो धन खे व्याज वटे ते हले थो फैक्ट्री कढायूं था दुकान हले थो करे छा थो पियो तूं मुंहिंजो धन 3 प्रकार सां हले थो परमात्मा शुरू कोटे हलायो हलाईंदो पिया भंडारे में निर्माण में दान में चोथो लफ़्ज़ ई कोन्हे पैदा थिए त ॿुधाइजो अचे मन में राम भुल छो थो करे हिते जेकी तूं कंदे हुनजो फल त तोखे मिलणो आहे त हिते सेवकों सेवा बनियाई हुकुम बूझ परम पद पाई इसते ऊपर नहीं विचार इन को मथे कोई विचार कोन्हे जाके इन को मथे कोई विचार कोन्हे जाके मन विचार ॿिनि क़िस्म जा थींदा हिन को व्यवहारिक विचार ॿियो परमार्थ विचार माया आहे हुनखे कीअं एडजस्ट कयां कीअं हुनखे ॿुधाइण जो तरीक़ो कयां गृहस्थी आहियां श्री राम ॿियो परमार्थ वीचार हिन पासे जो ईश्वर जे पासे जो कीअं संतनि जे वचननि ते हलूं कीअं मन में दया अचे कीअं असां पंहिंजो नालो अमर करे वञूं कहिड़ा कहिड़ा कार्य कयूं इहो परमार्थी वीचार श्री राम पर न ॿिन्ही खां मथे जाके मन बसिया निरंकार आकार जो कोई अहम न आकार जो कोई अहम न हे मां न करे रहियो आहियां सभु प्रभु कराए रहियो आहे बोले उहो थो ॿुधे उहो थो हलाए उहो थो चलाए उहो थो पंहिंजी इच्छा सां तुंहिंजो हथु नथो हली सघे जंग न हली सघे कंहिंखे रोटी ॿिया था खाराइनि वास राम कंहिंखे हलाइनि चलाइनि ॿिया था तो पंहिंजे लेखे पाण न आहे भाई भाई सम्झूं कुझु सम्झूं कोई ॿियो मवाद हिकु तूं असां बि सो वेंदासीं कंहिं ॿिए खे तकलीफ़ आहे कॾहिं मूंखे बि अची सघंदी आहे तूं भुल न खा श्री राम जाके मन बसिया निरंकार हिकिड़ी स्टेशन तो चढ़ियो हिकिड़ो शेवक हाणे ईंदे ईंदे ॿिए स्टेशन ते लिखो 2.5 लख खणी आयो हे दसवं ॼाण इहो प्रदर्शन छो थो करे तूं भाए थो न मां ॾेई रहियो आहियां बसि तुंहिंजो फल त नष्ट थिए छा थो करे 94% सभु पेटी में विझंदा हुनजो फल वधी वञे तूं ॾेखारीं तो मां ॾियां थो हे छा थो करे हा हे मां तुंहिंजा थो ॿियो पुॼाईंदुमि तोखे पुछे केरु थो तूं छा ॾींदो आहियां छा ॾींदो इहे भुल मां हिकिड़े मिसाल ॾियण में सभिनी जे इहे मस्तक में भुल थो कढी छॾियां इन ख़्याल में अचो छो था श्री राम महाराज इहो बि चई छॾियो जेको कंवरराम साहिब 1 साल छॾे 2 साल कंदा हुआसीं शेवा अॼु मीटिंग आहे हुन कंवरराम मंडल खां पुछिबो छा आहे जेका आहे पाण हलंदी पई ॿियो मेडिसन जी जेका शेवा अस्पताल वॻ में शुरू कईसीं हूं हर साल हो थींदी पर पोइ वरी हुनजी शेवा जे करे 1 साल छॾे 1 साल हो हाणे ॿिन्ही खे बंदि रखिबो बसि छो जो टिकेटां पुछनि था भई 26 जनवरी राष्ट्रपति भवन में 6 बजे टिकेट जो उद्घाटन थींदो पहिरियों हुयो 13 अप्रैल त पोइ कीअं टिकेटां थियनि अमरावती मां जो पुटु बसि कराए छॾियो 13 अप्रैल ठहिरंदासीं 1 साल कोन शेवा 3 साल थिए हा हाणे सां वास्तो कोन्हे असां होॾे पहुचणो आहे बाक़ी जयंती जो थींदो आहे वरमाला साईं जो स्टेच्यू ते कीअं 2 कलाक सत्संग जो पाण थी वेंदो मथां जणियनि जो थींदो आहे वैसाखी ते असां मेलो वॾो हुते हलिया वेंदासीं साईं वारा 14 या 15 उते ईंदा साईं साधराम साहिब श्री राम
बंधन तोर भय निर्वय इन वृत्ति सां असां रहंदासीं बंधन टुटी वेंदो। बस बंधन तुंहिंजी वासना जो बंधन आहे, तुंहिंजी कामना ई तुंहिंजो बंधन आहे। वरी वरी पियो जन्म में भटकजे। मन खे खाली रखो, बस मन खे खाली रखो। मन या सुठो उथंदो या कसो उथंदो, बस ॿिन्ही खां परे थी, बस खाली खाली कोशिश कर। मां हर वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदो आहियां संत कहिड़ो कमु कंदा आहिनि। छाड़े साड़े छॾियाऊं बिज सभु ई संसार जो। संसार सुठे किसे जो ठहियल आहे। संत बिज खे साड़ींदा आहिनि, भाई मन खे उथण ई न ॾींदा आहिनि। संसार क्या है, तेरे ख्याल का पसारा और कुछ नहीं। देखने में आता है नूर का नजारा और कुछ नहीं। बस धूड़ी धाणी मिटनी। छा गहरो संसार खे ॾिसो था, छा हर माण्हू खे गहरो ॾिसो था, अड़े शब्द खे गहरो ॾिसो था। हर वक़्तु असांखे शब्द ई शब्द नज़र अचे, अखियूं ॻोठियूं शब्द ई शब्द न कर अचे। बस इहो ई ज्ञान जो प्रकाश आहे असांजे मन में। बस शब्द ई शब्द नज़र अचे। राम जाके मन बसिया निरंकार, बंधन तोर भय निर्वैर, अंधन पूजे गुर के पैर। ॾींहुं राति अन्न दिन, अन्न माना राति, दिन माना ॾींहुं, सदाईं गुरु जे चरण। बस अखियूं ॿुॾजनि, चरण वसनि पिया ध्यानु टिकाइण लाइ। गुरु जो शब्द असांखे इहो ई वॾो ज्ञान आहे। बस नाम ही बीज आहे, नाम ही रस्तो आहे, नाम ही मंज़िल आहे। प्रेम ही बीज आहे, प्रेम ही रस्तो आहे, प्रेम ही मंज़िल आहे। राम बंधन तोर भय निर्वैर, अंधन पूजह गुर के पैर। राम अंधन पूजह, बस पोइ ईअं तूं कंदे। हा बस इन जे लाइ तुंहिंजो मन खाली रही न सघंदो। इन खां पोइ ॿिए नंबर में नाम आहे। इहो कोई महान पुरुष पंहिंजे एकांत में सभु शून्य। एकांत माना हिक जो बि अंत थी वञे। बस या एकांत, जिन खे एकांत आई आहे चाहे किरोड़नि में वेठा हुजनि त बि उहो एकांत में आहिनि। श्री राम एकांत एकांत में आहिनि, पर किरोड़नि जे वेठे में बि एकांत में आहिनि। संत न छाड़े संत ई, चाहे कोटक मिले असंत। किरोड़े असंतनि जे विच में वेठो रहे संत पंहिंजे संत पिण न छॾींदो। संत पिण इहा जा नाम जे जप में या खाली बस मलियागर भयंगम बेडियो त बि शीतलता न तजन। श्री राम ये लोक सुखिए पर लोक सुहेले। श्री राम बस ईअं जेकी कंदासीं असां त परलोक असांजो सहेलो थींदो। जेके संत असांजो बाबू सां ईअं हली विया सदाईं हिक सां प्रीत। बस भुण भुण बि चपन में नज़र न ईंदी। किन विद्वाननि जी, किन बाणी पढ़ंदड़नि जी भुण भुण नज़र ईंदी आहे। बाबा सां उहा बि नज़र न ईंदी। राम जेकी अंदर में आहे सदाईं अखियूं मूठियल आहिनि, सतगुरु जे नूरानी स्वरूप जे चरणनि जे ध्यान में आहिनि। बस कोई भाषण आहे मां करे रहियो आहियां। श्री राम सदाईं बंधन खां मुक्त हुया तॾहिं असां हिन दर ते आया आहियूं। बस जेके उहे बणिजी आहे शल उहा कृपा कनि। संत त करता आप समान। श्री राम त हे लोक सुखी परलोक सहेले, नानक हर प्रभाप है मेले। हरि पाण सां पंहिंजो पाण मिलाए छॾींदो। हे मिलण जा रस्ता इहे आहिनि जेके संत सां गॾु ॾिसनि था। सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विसन। श्री राम जय राम जय। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। सखी बाबा